सवाल कयो आहे ज़फ़र अली करमी। वो तो चए त औरतूं जॾहिं हमल सां थींदियूं आहिनि त 7 महीननि जे ॿार थियण खां बाद ख़ैरात कंदियूं आहिनि, पर उहा मर्दनि खे खाइण न आहिनि ॾींदियूं ऐं मर्द बि उनखे न आहिनि खाईंदा। हा, इन जी वज़ाहत कंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन जी शरीयत मुतहरा जे अंदरि का बि हैसियत न आहे। मर्द उन ख़ैरात खे खाई सघे थो, इन में को बि हर्ज न आहे। शरीयत मुबारका जे अंदरि इन खां मना थियल न आहे। इहो वहम आहे ऐं इन खां बचणु घुरिजे। अलबत्ता एतिरो ज़रूरु आहे त जेकॾहिं बास बासी वई आहे, जंहिंखे मन्नत बि चइबो आहे, ऐं यानी हीअं चयाईं त जेकॾहिं मूंखे पुटु ॼाओ त आउं ख़ैरात कंदसि, या फलाणो कमु थी वियो त मां ख़ैरात कंदसि, त इहा बासवा मन्नत आहे। ऐं बास जे अंदरि जेका ख़ैरात कई वेंदी आहे उहो बास बासण वारो बि न आहे, खाई सघंदो उनखे। ऐं अहिड़ी तरीक़े सां को अमीर शख़्स बि उनखे खाई नथो सघे। पर जेकॾहिं उन्हनि पाण खाधो या कंहिं अमीर शख़्स खाधो त ओतिरी मिक़दार उनखे ख़ैरात करणी पवंदी। जीअं रद्दुल मुख़्तार जे अंदरि आहे त वला याकुलु नाज़िरु मिन्हा फ़इन अकल तसद्दक़ बिक़ीमति मा अकल। पाण फरमाए थो त बास जे चीज़ मंझां उहो बास बासण वारो खाई नथो सघे, पर जेकॾहिं खाधाई त ओतिरी क़ीमत उहो सदको कंदो। इन मां मालूम थियो त बास बासण वारो नथो खाई सघे, पर जेकॾहिं बास न आहे, सिर्फ़ु ख़ैरात आहे त ख़ैरात मां खाई सघे थो। यादि रखो त बास ऐं ख़ैरात में बुनियादी इहो फ़र्क़ु आहे। बास बि ख़ैरात ई आहे, पर उहा वाजिबु ख़ैरात आहे। इन करे उन जे लाइ उहे ई शराइत आहिनि जेके ज़कात जा हूंदा आहिनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।